एशिया के अज़ीम लीडर कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की 44वीं वरसी अक़ीदत ऐं एहतराम से मल्हाई वई। वरसीअ के मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो के सूबाई ऐं ज़िलई अॻुवाननि तरफ़ां गड़ी खुदाबख़्श भुट्टो में मज़ार अंदर हाज़िरी भरे मज़ार ते गुलनि जा हार चाढ़े फातिहा ख़्वानी कई वई। उन मौक़े ते सूबाई सदर ज़ुबैर अहमद जतोई, सेंट्रल कमेटी जो मेंबर ग़ुलाम हैदर नारेजो, ज़िलई ऑर्गेनाइज़र मोहम्मद सलीम चन्नो, लियाकत अली उमरानी, ज़ुल्फ़िकार अली जोखियो, अब्दुल मजीद लहरी, आपा परवीन चांडियो, वरियाम अली चन्नो, शाहिद मियां भुट्टो की अॻुवाणीअ में सभी शहीद भुट्टो के कारकुननि शिरकत कई। जॾहिं त अॻुवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼोके ॾींहं ते मुल्क के चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे आमरनि फाईअ ते चाढ़े बेगुनाह क़त्ल कयो हुयो। अॼु 44 साल गुज़रण बावजूद भी अवाम की दिलनि ते असांजो क़ाइदो हुक्मरानी करे रहियो आहे, छाकाणि जो ही उहो वाहिद लीडर हो जंहिं न सिर्फ़ पाण पर पूरे ख़ानदान हिन मुल्क ऐं अवाम लाइ लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि।